चूहर जमालीअ में पाकिस्तान सुन्नी तहरीक जमायत अहल सुन्नत पारां नूरानी चौक खां प्रेस क्लब ताईं मलून इरफाना मल्हा पारां तोहिन ॾिसण जे कानून खे कारो चवण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रोड़ीअ जे ॻोठ सोडो खान सरवड़ीअ जे सरवड़ी बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां जहिड़ो 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी। रोड़ी पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। मुतासिरनि जो हमले कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ प्रेस क्लब सखर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। ऐं सखर में पनवाकिल वासी औरतन कनीज़ खातून आई सरवर ज़गे जो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो माई हाजुल शेख असांजे प्लाट 2 वेसवन ते कब्ज़ो कयो आहे, जंहिंखे पुलिस एहलकार मीर हसन समेत जो हाजन कलवड़ क्लार्क जी सरपरस्ती हासिल आहे। हिननि एसएसपी सखर खां घुर कई त तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।